अच्छा, हिकु ॿियो सुवालु अक्सर थींदो आहे त ॾींहुं राति नंढा ऐं वॾा छो आहिनि, उनजो छा चकर आहे? इन जो चकर इहो आहे त जीअं पाण पहिरियुनि वीडियोज़ में डिस्कस करे आया आहियूं त ज़मीन खे 23 डिग्रीज़ ते टिल्ट आयल आहे, माना झुकियल आहे पंहिंजे मदार ते। पाण जीअं लाटू फेराईंदा आहियूं न, लाटू बिल्कुलु सिधो फिरंदो आहे, सम्झो माना को पंहिंजी चुंब हूंदी आहे उन ते वर्टिकल पोज़ीशन में 90 डिग्री ठाहे करे फिरंदो आहे। इन लाटू खे तव्हां जेके थोरो पासीरो करे रखो, ठीकु आहे न, त उहो उनखे टिल्ट चइबो आहे। मिसाल तौरु हाणे हीअ मोबाइल जेका आहे हीअं स्ट्रेट वर्टिकल पोज़ीशन में आहे, पर हिनखे पंहिंजे हीअं जेके झुकायूं हे टिल्ट आहे हिन जो, त धरती जो माहौर सम्झो उन में हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो टिल्ट आहे। उन टिल्ट जे करे छा थींदो आहे जो ऊन्हारे में नॉर्दर्न हेमिस्फेयर में मौसम हिकिड़ी हूंदी आहे ऐं साउदर्न हेमिस्फेयर में मौसम ॿी हूंदी आहे। यानी हिन वक़्तु सपोज़ कयो सिंध में गर्मी आहे त ऑस्ट्रेलिया में सियारो हूंदो। इहो इन करे जो सिज जा किरणा जेके हूंदा आहिनि उहे तिरछा पवंदा आहिनि झुकियल हुजण जे करे, ठीकु आहे न। पोइ उन इक्वेटर खां पाण जीअं नॉर्थ तरफ़ वेंदासीं, जीअं जीअं वेंदासीं इक्वेटर जे मथां कहिड़ा मुल्क आहिनि? सिंगापुर आहे, इंडोनेशिया आहे, अफ्रीका में कीनिया आहे, युगंडा आहे, ठीकु आहे, ऐं वेनेज़ुएला आहे साउथ अमेरिका में, या पेरू आहे, ठीकु आहे। इन्हनि जे मथां सिज सॼो साल सिधो चमकंदो आहे। उते ॾींहुं राति जो फ़र्क़ु न हूंदो आहे, नॉर्मली 12 कलाक जा ॾींहुं राति हूंदा आहिनि। जीअं जीअं पाण नॉर्थ तरफ़ वेंदासीं, उत्तर तरफ़, सपोज़ कयो पाण सिंध खां उत्तर तरफ़ वञूं था, पंजाब ईंदो, अफ़गानिस्तान, ताजिकिस्तान, कज़ाकिस्तान, साइबेरिया। त जीअं जीअं नॉर्थ तरफ़ ट्रेवल कंदासीं त ॾींहुं नंढो थींदो वेंदो, वॾो थींदो वेंदो आहे ऐं राति नंढी थींदी वेंदी आहे। यूरोप में जेको कंपेरेटिवली नॉर्थ में आहे, यूरोप जे मुल्कनि में सिंध खां इलाही कलाक वॾो ॾींहुं हूंदो आहे। यूके में, इंग्लैंड में, या लंडन शहर जो पाण एग्ज़ाम्पल वठूं, लंडन में ऊन्हारे में घटि 16 कलाक जो ॾींहुं हूंदो आहे, रोशनी वारो ॾींहुं। ऐं जेके सिज उभरण ऐं सिज लहण वारो मिलायूं त सिर्फ़ु 6 कलाक जी राति थींदी आहे ऊन्हारे में, जून ऐं जुलाई में। अञा उत्तर तरफ़ वञो तव्हां, स्वीडन वञो, नॉर्वे वञो, उते जेको ॾींहुं आहे ऊन्हारे में 20 कलाक जो बि थी सघे थो, थींदो आहे बल्कि। बिल्कुलु जेके नॉर्दर्न मोस्ट पार्ट्स आहिनि, जीअं अलास्का आहे, अमेरिकन स्टेट आहे अलास्का, बिल्कुलु नॉर्थ में आहे। कैनेडा जा नॉर्दर्न मोस्ट पार्ट्स आहिनि, या साइबेरिया जा नॉर्दर्न मोस्ट पार्ट्स आहिनि, उते 22 कलाक जो ॾींहुं थींदो आहे, 2 कलाक जी राति थींदी आहे। ऐं सपोज़ कयो पाण बिल्कुलु हाणे सेंटर ते बीठा आहियूं, यानी कि उत्तर कुतुब जे सेंटर ते। उत्तर कुतुब में 6 महीना ऊन्हारे जा ॾींहुं हूंदो आहे ऐं 6 महीना राति हूंदी आहे सियारे जे टाइम ते। इनखे थोरो डिटेल में जेकर पाण सम्झूं, सपोज़ कि सिंध में जून जो महीनो आहे, उत्तर कुतुब में 6 महीननि जो ॾींहुं हूंदो आहे, जेको घणे भाङे 21 मार्च खां स्टार्ट थींदो आहे, 21 सेप्टेम्बर ताईं वेंदो आहे। इहे 6 महीना उत्तर कुतुब में ॾींहुं हूंदो आहे मुकमिल। ऐं वरी साउथ पोल में इन्हनि ई ॾींहंनि में, यानी 21 मार्च खां 21 सेप्टेम्बर ताईं राति हूंदी आहे। पर जे हिते सियारो ईंदो आहे त उत्तर कुतुब में 6 महीननि जी राति हूंदी आहे ऐं 6 महीननि जो ॾींहुं वरी साउथ पोल में, यानी एंटार्क्टिका में हूंदो आहे। सो इक्वेटर खां नॉर्थ वञो या साउथ वञो, ॾींहं जे दौरानीअ ते या ड्यूरेशन ते फ़र्क़ु पवंदो आहे। ॾींहुं जीअं जीअं उत्तर वेंदा आहियूं ॾींहुं वॾो थींदो आहे, राति घटिजंदी वेंदी आहे। ऐं सियारे में वरी जीअं जीअं उत्तर वेंदासीं राति वॾी थींदी वेंदी आहे ऐं ॾींहुं घटिजंदो वेंदो आहे। उन्हनि मुल्कनि में जंहिंजा नाला पाण खणी चुका आहियूं, नॉर्वे, स्वीडन वग़ैरह, उन्हनि में सियारे में वरी 20 कलाक राति हूंदी आहे, बेयरली 4-5 कलाक ॾींहुं थींदो आहे। ऐं जीअं जीअं पाण उत्तर पोल ते वञी पहुचंदासीं उते वरी 6 महीना सियारे जी राति ई हूंदी आहे, सिज उभरंदो ई न आहे। सो इहो फिनोमेना हुयो ॾींहुं ऐं राति जे ड्यूरेशन जो। बाक़ी इन में हाणे पोइ तव्हां जेके ॿियूं इंटरप्रिटेशन्स आहिनि मज़हबी हवाले सां, उहे तव्हां पाण एक्सप्लेन कयो या कंहिं मज़हबी आलिम खां पुछो। बाक़ी ॾींहुं राति ईअं ई थींदा आहिनि, ठीकु आहे न। तव्हां ख़बर आहे अञा अमेरिका में खोड़ सारा माण्हू आहिनि, फ्लैट अर्थनर सोसाइटी ठहियल आहे, जंहिंजी दावा आहे ज़मीन गोल आहे ई कोन, सॼो ड्रामो आहे। ज़मीन बिल्कुलु फ्लैट आहे, मैदान वांगुरु आहे। सो उहे न आहिनि वञींदा अञा, माना उहे पंहिंजे प्रोजेक्ट्स ते रिसर्च वर्क में अरबें बल्कि लखें करोड़ डॉलर ख़र्चु कंदा आहिनि इहो साबित करण जे लाइ त ज़मीन गोल न आहे, फ्लैट आहे, स्फेरिकल आहे। इन में वरी ॿियो सुवाल संगत कयो त पाणी हारजी छो हूंदो, जेकर ज़मीन गोल हुजे त हेठां वारे पासे पाणी हारजी छो हूंदो पए? पाणी हारजी इन करे नथो पए जो
अर्थ जी ग्रेविटी जे करे पाणी हुन सां इंटेक्ट आहे, ॻंढियल आहे, उनजो पार्ट आहे बेसिकली। जीअं असां चऊं हथ सां लड़काए वेठा आहियूं त हथु किरी छो थो पए, आङुरियूं किरी छो नथी पियो, तव्हां ॿुधायो आङुरियूं छो नथियूं किरनि पियूं? इन करे जो आङुरियूं जुड़ियल आहिनि, असांजी ॿांह जो हिसो आहिनि, हथ जो हिसो आहिनि आङुरियूं, उन करे कोन किरंदियूं। अहिड़े तरीक़े सां पाणी जेको आहे न उहो ज़मीन जो हिसो आहे, किरंदो काॾे? हा, जेकॾहिं सपोज़ कयो तव्हां सिजु वेझो थी अचे ऐं चंड वटि अची सिजु बीह रहे, पोइ तव्हां सॼो पाणी उॾामी वेंदो, उहो सॼो उॾामी सिजु ॾे हलियो वेंदो, बल्कि सॼी ज़मीन ई सिज तरफ़ निकिरी वेंदी। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां इन्वायरमेंट जेको आहे, माहौल आहे, उहो बि ज़मीन सां गॾु ई मूव कंदो आहे। इन ते संगत जा कुझु सुवाल हुया त जेकर जहाज़ खे मथे उॾारे हिकु जॻह ते बीहारे छॾियूं, उहो हिकु जहाज़ बीठो हुजे, ज़मीन जॾहिं फिरी वञे, मिसाल हाणे सिंध कराची मां, सिंध जी जेका राजधानी आहे, सिंध जो वॾे में वॾो शहर कराची, उतां हिकिड़ो जहाज़ उॾे थो पियो, मथे वञी बीह रहे, ज़मीन घुमंदी घुमंदी जॾहिं ईंदी त जॾहिं दुबई अचींदो त वरी लही पए। एॾो ट्रेवल करण जी ज़रूरत कहिड़ी आहे? ट्रेवल करण जी ज़रूरत इन करे आहे जो सॼो हवाई माहौल, फ़ज़ाई तह जेको आहे उहो ज़मीन सां गॾु ई रोटेट कंदो आहे, घुमंदो आहे, स्पिन कंदो आहे। त जहाज़ जेको आहे उन स्पिन समेत, जहाज़ जी पंहिंजी स्पीड बि हज़ार आहे, पर ज़मीन जे मूवमेंट जी स्पीड बि उन में एड थींदी आहे। तव्हां ॾिसो, सपोज़ कयो तव्हां जेकॾहिं कराची मां ओलह तरफ़ न्यूयॉर्क वञो था पिया, ठीकु आहे न, कराची खां ओलह तरफ़ जेके तव्हां न्यूयॉर्क वेंदो त तव्हांखे फ़र्ज़ु कयो त 13 कलाक लॻनि था। ठीकु आहे, माना एक्चुअल सफ़र 12 कलाकनि जो आहे, पर ज़मीन जी रोटेशन जे करे उहो 13 कलाक जो थी सघे थो। पर जेकॾहिं न्यूयॉर्क मां तव्हां वापसि ओभर तरफ़ ट्रेवल कंदव, कराची ईंदव, त पोइ उहो सफ़र जेको आहे 11 कलाक जो थी वेंदो, यानी ज़मीन उते वरी सपोर्ट कंदी तव्हांजे ट्रेवल खे, या वाइस वर्सा। मतिलबु हिकु पासे सफ़र में टाइम घणो लॻंदो आहे ऐं ॿिए पासे सफ़र में टाइम थोरो लॻंदो आहे। उहो इन करे जो उन फ़ज़ाई तह सां गॾु ई जहाज़ मूव कंदो आहे, उहा स्पीड एड बि थींदी आहे ऐं वरी माइनस बि थींदी आहे मुख़्तलिफ़ डायरेक्शन में। कराची खां न्यूयॉर्क में वेंदे हिकिड़ो टाइम अलॻि लॻंदो आहे, वापसी ते वरी अलॻि टाइम लॻंदो आहे। ठीकु आहे, थैंक यू।